तव्हां खां सभ खां पहिरियां त मां इहो पुछणु चाहींदसि त अव्हां जेको आहे सो एतिरो ज़ाहिर आहे काफ़ी अरिसो अव्हां कयो हुई शुरूआती दौर जे PTV जे ड्रामनि खां वठी अॼोके दौर जा जेके ड्रामा हलनि था, जेको स्टेज ते कमु थिए थो पियो ऐं वरी रेडियो, उहो बि तव्हांजो हिकिड़ो वॾो एक्सपीरियंस रहियो आहे। सो थोरो असांखे हिकिड़ो ओवरव्यू पंहिंजी ज़िंदगीअ जे हवाले सां ॾियो त कहिड़ो पासो अव्हां वधीक इंजॉय कयो, रेडियो ते कमु करणु अव्हांखे वधीक सुठो लॻो, टेलीविज़न ते कमु करणु, फिल्म्स में या वरी स्टेज ते? न मोहतरम, ॻाल्हि इहा आहे त स्टार्टिंग त मां स्टेज तां थिएटर तां कई हुई ऐं पोइ थिएटर ते जॾहिं आयासीं त उन खां पोइ कृष्ण नालो थी वियो। पोइ उन खां पोइ जेको आहे साईं अब्दुल कादिर जूणे जेको स्टेज ड्रामो हैदराबाद में, जेको मां यंग एज में बिल्कुलु हिकिड़ो ओल्ड कैरेक्टर कयो हो। उते असांजा प्रोड्यूसर साईं हारून रेज़ा आयल हुया त उन्हनि मूंखे अहम कैरेक्टर लाइ कास्ट कयो, जेको सेकंड लीड हुयो। फर्स्ट लीड हुयो साईं मंसूर बदल साहब जो ऐं सेकंड लीड हुयो मुंहिंजो कैरेक्टर साईंदास नाले जो। उन खां पोइ जेको आहे उहा सीरियल सुपर हिट थी वई, उनखे कन्वर्ट कयोसीं दीवारे में। अल्लाह जो शुक्र आहे त उन खां पोइ हिकु नालो थी वियो फील्ड में। ऐं पोइ टेलीविज़न बि कोन छॾियो, छाकाणि टैलेंट खे जेको छॾींदा न आहिनि उनखां कमु वठंदा आहिनि। बिल्कुलु सही कमु वठी सघिया, कमु ॾिनो अथऊं, पर हाणे त पाकिस्तान टेलीविज़न जहिड़ा इदारा ख़ामोश थी विया। बिल्कुलु ईअं ई आहे। मंज़ूर साहब, अॼु खोड़ सारा यंग एक्टर्स असांखे नज़र ईंदा आहिनि। असां उन्हनि खां पुछा कंदा आहियूं त तव्हां अदाकारी में कीअं आहियो, त असांखे खोड़ सारनि यंग एक्टर्स मां नालो ॿुधण में ईंदो आहे। साईं असां मंज़ूर मुराद साहब सां इंस्पायर थी करे अदाकारी शुरू कई। त मंज़ूर मुराद साहब हाणे ॿुधाइनि त तव्हां जॾहिं हिन अदाकारी फील्ड खे सिलेक्ट कयो, तव्हांजा कहिड़ा अदाकार आइडियलाइज़ हुया जिन मां तव्हां इंस्पायर थियो, जिन खे तव्हां ॾिसी करे इहो शौक़ु पैदा थियो त यार मां बि अदाकारी जी फील्ड में अचां? हाणे हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां हाई स्कूल में पढ़ंदो हुउसि त बिल्कुलु रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां गॾु हूंदो हो हाई स्कूल। त उते मुंहिंजो वालिद साहब साईं मुराद अली मिर्ज़ा, सिंधी अदब जो वॾो नालो, उहे पाण उते ड्रामे जा प्रोड्यूसर हूंदा हुआ। पोइ मां वेंदो हुउसि उन्हनि वटि, स्कूल ऑफ थींदो हो त पोइ मां ॾिसंदो हुउसि त बाबा साईं जिन रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि। उते मुस्तफ़ा कुरैशी साहब ऐं साईं सालिम अहमद शाह साहब, अब्दुल हक अबड़ो साहब, अदी महताब अकबर राष्ट्री साहब माइक्रोफोन जे साम्हूं कुझु डायलॉग ॻाल्हाईंदा, स्क्रिप्ट ॻाल्हाईंदा। त पोइ अहिड़े हिसाब सां मूंखे शौक़ु थियो। मां हिकिड़े ॾींहुं बाबा साईं खे चयो त बाबा मां डॉक्टर या इंजीनियर नथो थियणु चाहियां, पर मां एक्टर थियणु चाहियां थो। बाबा जो शौक़ु पढ़ाए करे डॉक्टर करे या इंजीनियर करे, तो मूंखे हुन सख़्ती सां मना कयो। पर जॾहिं जंहिं शइ खे का रोकींदो या बंदि ॿुधंदो त उहो बंदि जेको दरिया पंहिंजो बंदि तोड़े हिकिड़ो अलॻि रस्तो ठाहींदो आहे। अहिड़े हिसाब सां मां पोइ पंहिंजी फन जी शौक़ जी पूराई लाइ स्टेज लाइ थिएटर लाइ वधी वियुसि, जिते हैदराबाद में तमामु हाई क्लास जा ड्रामा हुन वक़्त में थींदा, स्टेज जा उर्दू सिंधी ड्रामा, उन्हनि ॿिन्ही में कमु कयोसीं। पोइ अहिड़े तरीक़े सां वरी पाकिस्तान टेलीविज़न जी ऑफर थी वई त होॾे हलिया वियासीं। ज़बरदस्त। अच्छा, पाकिस्तान टेलीविज़न में जॾहिं तव्हां आया हो त असांखे थोरो उन एक्सपीरियंस जे हवाले सां ॿुधायो, छो त उहो दौर हो जॾहिं PTV ते ईज़ीली एक्सेस कोन मिलंदो हुयो। माण्हू कतारुनि में कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं बीठा हूंदा हुआ, तॾहिं मस वञी उन्हनि खे जेको आहे सो अंदरि वञण जो वारो मिलंदो हुयो। अव्हांजो PTV ते अचण ऐं उन खां पोइ अव्हां ज़िंदगीअ खे कीअं ॾिठो, ऐं PTV ते कहिड़ा अहिड़ा ॿिया जेके आर्टिस्ट आहिनि जिन सां अव्हां कमु कयो, उन्हनि सां उहो एक्सपीरियंस थोरो असां सां प्लीज़ शेयर कयो। ॾिसो, PTV ते जॾहिं वियासीं ऐं हिकिड़ो ॿ ड्रामो हिट थी वियो त पोइ असां स्टार्स में शुमार थियणु लॻासीं। ऐं उते जेके माण्हू हूंदा आर्टिस्टनि खे ॾिसण लाइ, उन्हनि सां मिलण लाइ, जेको कलाकनि जा कलाक रिसेप्शन ते बीठा हूंदा। इवन असांजा जेके हाणे कुझु इलेक्ट्रॉनिक्स चैनल जेके आहिनि उते के प्रोग्राम मैनेजर थिया पहिरीं कंहिं अख़बार में हूंदा, त सहाफ़त जी आड़ में आर्टिस्टनि खां इंटरव्यू वठंदा ऐं उन्हनि जी आर्टिस्टनि सां दोस्ती यारी थी वई। जॾहिं उहे चैनल हिकिड़ो ॿ अची वियो त पोइ हुननि आर्टिस्टनि खे यूज़ कयो हुन चैनल लाइ। बहरहाल उन वक़्त में जेके आर्टिस्ट हूंदा मशहूरु पंहिंजा हूंदा, टीवी जो माहौल तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हूंदो ऐं सॼो पाकिस्तान टेलीविज़न टे स्टूडियो हूंदा, उते आर्टिस्ट ई आर्टिस्ट हूंदा, 2 फ्लोर बुक हूंदा।
मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थींदा, किथे म्यूज़िक जो प्रोग्राम थींदो, किथे ड्रामो थींदो, किथे कचहरी जो प्रोग्राम थींदो, अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थींदा। ऐं वॾी ॻाल्हि हुई त असांखे जेके दौड़ में जेके उस्ताद मिलिया उन में साईं हारून साहिबु, साईं मोहम्मद समीर साहिबु, साईं फेसबुक जो साहिबु, वरी उर्दू मीडिया में हूंदा आहियूं त कंवर आफ्ताब अहमद थियो, पंहिंजो मोहसिन अली थियो, इन टाइप जा जेके ॼाणू हूंदा